अल्लाह ताला फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अल्लाह ताला तव्हां असां सां मुखातिब आहे, फरमाई मुझे महबूब जा उम्मतियो अव्हां वटि वॾे शान वारो रसूल आयो आहे। मूं जेको तव्हांखे रसूल अता कयो आहे तमामु वॾे शान वारो रसूल आहे। बिन अनफुसिकुम तव्हां मंझां ई आयो, अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम अल्लाह फरमायो मूं जेको तव्हांखे रसूल अता फरमायो आहे ओ रसूल अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम अव्हां जे मथां एॾो त मेहरबान आहे, अव्हां जे मथां एॾो अज़ीज़ आहे, मेहरबान आहे जो अव्हां जी तकलीफ़ उनखे ॾुखी लॻे थी। तकलीफ़ उम्मतीअ खे पहुचे थी त उहा तकलीफ़ अल्लाह फरमायो त मूं जेको तव्हांखे नबी अता फरमायो आहे, रसूल अता फरमायो आहे, अहिड़ो त अव्हां सां प्यार करे थो, अहिड़ी त अव्हां जे मथां शफ़क़त करे थो जो अव्हां जी तकलीफ़ उनखे ॾाढी ॾुखी लॻे थी। चाहे थो काश मुंहिंजी उम्मत खे का बि तकलीफ़ न पहुचे। हरीसुन अलैकुम तव्हां जे मथां ॾाढो हरीस आहे, तव्हां जे लाइ हर वक़्तु फ़िक्रमंद आहे त जेकर मुंहिंजे उम्मत जो हर फर्द ख़ुदा ताला जे वाट सां हुजे ऐं हिदायत वारे रस्ते सां हुजे, अल्लाह ताला जी मोहब्बत में हुजे ऐं गुमराही खां परे हुजे। बिल मुमिनीन रऊफुर रहीम मोमिननि जे मथां ॾाढो बाझारो ऐं रहमत वारो आहे। इन आयत में अल्लाह ताला ख़ुसूसी तौर ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको उम्मत सां प्यार आहे, जेका शफ़क़त आहे, जेका मोहब्बत आहे, जेको फ़िक्र आहे उम्मत जो, ख़ुसूसी तौर उनखे बयान फरमायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जे मथां मेहरबान, ॾाढा मेहरबान। रुगी उम्मतीअ जे फ़रियाद करण जी देर आहे, उम्मतीअ जे दाह करण जी देर आहे। अल्लाह जो महबूब एॾो उम्मत सां प्यार करे थो जो उम्मती दाह करे अल्लाह जो महबूब उन जी इमदाद करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी ज़िंदगी आहे, सहाबा किराम मुख़्तलिफ़ मौक़नि ते जिथे परेशान थिया हुजूर जे बारगाह में हाज़िर थिया, दाह ऐं फ़रियाद अर्ज़ कयूं, अल्लाह जे महबूब उन्हनि जी इमदाद कई। हज़रत इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ो सहाबी सॻोरो आहे, रिवायत करे थो, फरमाई हिकिड़े सफ़र में असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुयासीं। गर्मीअ जी मौसम, जाबलू इलाइक़े जो सफ़र, फरमाई त पाणी खुटी पियो लश्कर जो पाणी खुटी पियो, उन जी तकलीफ़ थी, जानवरनि खे, असांखे। सहाबा किराम
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में हाज़िर थिया। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, लश्कर जो पानी खुटी पियो आहे ऐं उन जी ॾाढी तकलीफ़ आहे, जानवरनि खे बि तकलीफ़ आहे, असांखे बि तकलीफ़ आहे। या रसूल अल्लाह का मेहरबानी थी। सहाबन जो अक़ीदो इहो आहे। सहाबन जो अक़ीदो इहो आहे। ज़ाहिरा सफ़र में हा, महबूब वटि शिकायत खणी आया। सहाबा जो इहो अक़ीदो आहे त महबूब खे दां अर्ज़ रखंदासूं, महबूब महिरबानी कंदा। जेकॾहिं सहाबी जो इहो अक़ीदो सहाबन जो न हुजे हा त पोइ ॿिए तरीक़े सां अर्ज़ कंदा, या रसूल अल्लाह हिन पासे खां हलूं, हे सफ़र, हे रस्तो इख्तियार कयूं, अॻिते पाणी जी उमेद आहे। न, दां खणी आया, शिकायत अर्ज़ कयूं, या रसूल अल्लाह तकलीफ़ आहे या तकलीफ़ दूर थिए। सहाबी जो इहो अक़ीदो आहे त दां अर्ज़ रखंदासूं, महबूब ज़रूर महिरबानी कंदा। जॾहिं सहाबन शिकायत अर्ज़ कई, दां ॾिनी, या रसूल अल्लाह ही तकलीफ़ आहे, तॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मौलाए कायनात सैयदना अली उल मुर्तदा रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं हज़रत सैयदना ज़ुबैर रज़ी अल्लाह तआला अन्हु खे यादि फरमायो। फरमायो, अली ऐं ज़ुबैर किथे आहिनि? उहे हाज़िर थिया। पाण फरमायो, हे जेको साम्हूं जबल ॾिसो था, वञो, इहो जबल तव्हीं किरास कंदव। जबल किरास करण खां पोइ अव्हां खे हेड़े आरे पारे हिकु औरत मिलंदी जेका उठ ते सुवार हूंदी ऐं उठ जे ॿिन्ही पासनि खां पाणी जूं मशकूं हूंदियूं, उनखे मूं वटि वठी अचो। लेकिन रिवायतनि में हबशी ग़ुलाम जो बि ज़िक्र आहे इन जाइ ते, त उहो हबशी ग़ुलाम आहे। हिकिड़नि रिवायतनि में त उहा औरत। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ही अव्हां जबल किरास कंदव त तव्हांखे हेड़े आरे पारे औरत मिलंदी, जबल जे ॿिए पासे तव्हां असां ॾिसंदा आहियूं, असांजी नज़र पवंदी आहे। हे कनात लॻल आहे, कनात जे पुठियां नज़र नथी पवे, इहा तव्हां असांजी नज़र आहे। अल्लाह जे महबूब जे नज़र जो ही कमाल आहे जो वॾे खां वॾो जबल बि उन जे नज़र जे अॻियां ओट न आहे। अल्लाह जे महबूब जे नज़र जो ही कमाल आहे जो महबूब मदीने शरीफ में आरामी आहे, पर तव्हां असां हिते पाकिस्तान में उन जे नज़र जे अॻियां। अल्लाह जे महबूब जो शान त वॾो आहे, पर अल्लाह ताला महबूब जे सदके में, महबूब जे करे उम्मत जे वलियन खे भी अल्लाह ओ कमाल अता फरमायो आहे। सैयदना गौसुल आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो, ई कायनात मुंहिंजे अॻियां ईअं आहे जीअं तिरी जे मथां रईअ जो दाणो। हज़रत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु इहो ज़िक्र पे फरमायो, मशहूर नकुल आहे त कामिल मुर्शिद उहो आहे जेको आख़िरी वक़्तु, जॾहिं मुरीद जे मथां आख़िरी वक़्तु अचे ऐं हुन जो हिन दुनिया तां लाॾाणो थियण जो टाइम अचे, त कामिल मुर्शिद उहो आहे जो उन वटि पहुचे, उनखे कलमो पढ़ाए, ईमान सां उनखे दुनिया तां रुख़सत करे। फ़कीर पाण इहो ख़ुतबो इरशाद फरमाइनि पिया। फ़कीर हिकिड़ो परे भित सां टेक ॾियो वेठो हो, उनखे दिलि में ख़्याल आयो,
ताऊं अलाए किथां जो पीसई जा मुरीद कुंड कुड़च में आहिनि, किथे किथे आहिनि, पोइ को किथे गुज़ारे वञे, किथे गुज़ारे वञा, ऐं अलाए किथां जो कच्छ जो आया, कीअं मूं वटि पहुचंदा, इहो ख़्यालु आयो। ऐं ही बि अलाह जे वलीअनि जो वरी कमाल आहे, महबूब जो सदको आहे त ख़ुदा जा वली दिलनि जे राज़नि खे बि सम्झंदा आहिनि। जो उन फ़क़ीर दिल में ख़्यालु कयो, हज़रत पीर सिंह रोज़े वारनि उन जो ख़्यालु मालूम कयो। फरमायूं, ऐं फ़क़ीर जेको भित सां टेक ॾियो वेठो आहीं, मरी ॾिस आऊं तो वटि कीअं पहुचां। तूं चवीं थो ऋण कच्छ जो आहियां, फरमायूं कच्छ मुंहिंजी ही आहे, बाह मुंहिंजी अञा अॻिते आहे। ए उम्मत जे वलीअनि जो ही कमाल आहे, रसूलुल्लाह जो छा कमाल आहे। ऐं 15वीं सदी जो मुल्ला लिखे थो किताबनि में त नऊज़ बिल्लाह मिनहा, नबीअ खे भित जे पुठियां जी ख़बर न आहे, नबीअ खे भित जे पुठियां जी ख़बर न आहे, नऊज़ बिल्लाह मिनहा। असल में हदीस शरीफ आहे, ॿी हदीस ॿुधायां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सहाबा खे त निमाज़ में जॾहिं बीहो, सिफ़ूं सिधियूं कयो, अॻिते पोइते न थियो, पेशमाम खां अॻु में रुकू ऐं सजदो न कयो, फरमायूं ॿुधी छॾियो, मतां तव्हां सम्झंदा हुजो ऐं तव्हांखे नथो ॾिसां। फरमायूं मां पुठियां ईअं ॾिसंदो आहियां जीअं मां अॻियां ॾिसंदो आहियां। अलाह जे महबूब फरमायो त वञो, हेड़े आरे पारे तव्हांखे औरत मिलंदी, वठी अचो। हज़रत सैयदना अली अल मुर्तदा, हज़रत सैयदना ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हुमा विया, जबल जीअं किरास कयूं त जीअं अलाह जे महबूब फरमायो ईअं उन्हनि ॾिठो त उन आरे पारे हिकिड़ी औरत उठ ते सुवार आहे, उठ जे ॿिन्ही पासनि खां पाणी जूं मशकूं लटकियल आहिनि। सहाबी सगोरा आया, अम्मा तोखे अलाह जो हबीब सॾे थो। उहा गैर मुस्लिम औरत हुई। उन चयो बाबा मुंहिंजो तव्हांजे नबी में कहिड़ो कमु, मां त गैर मुस्लिम आहियां। साहबनि चयो त कम जी त ख़बर न आहे, बाक़ी असांखे हुकुम आहे, अम्मा तोखे हलणो। उहा आई, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे इज़त ऐं एहतराम सां उनखे विहारियो, उनखे फरमायूं त असांखे इजाज़त ॾे त हिन तुंहिंजे पाणी जे मशकनि मां कुझु पाणी असीं खणंदासीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां हिकिड़ो थांव पियो पाणी जो नंढो, पाण उन औरत इजाज़त ॾिनी, जेको थांव पियो उन में पाणी लाथो वियो उन मशकनि मंझां, ऐं पोइ थोरो पाणी नंढो थांव पियो, मशकनि जे मुंहनि खे वरी बंदि कयो वियो। हज़रत इमरान बिन हुसैन फरमाए थो त उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो सॼो हथ मुबारक उन पाणी में दाख़िल फरमायो। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथ मुबारक उन पाणी में दाख़िल फरमायो, हज़रत इमरान बिन हुसैन फरमाए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पंजनी आंगुरनि मां पाणी जा 5 चश्मा जारी थी विया। साहबनि खे फरमायूं पीअंदा वञो। उहा औरत वेठी आहे, ॾिसे थी सभु कुझु। सभिनी साहबनि पाणी पी ढो कयो, फरमायूं जानवरनि खे प्यारियो, जानवरनि खे प्यारियो। फरमायूं हाणे पंहिंजूं मशकूं पंहिंजा थांव भरियो, थांव भरिया विया। हज़रत इमरान बिन हुसैन फरमाए थो जेतिरो पाणी उन थांव में पियो, ए सभिनी साहबनि पीतो, जानवरनि खे प्यारियूं, पंहिंजा थांव भरियूं, पर जेतिरो पाणी महबूब जे अॻियां थांव में पियो ओतिरो जो ओतिरो। फरमायूं ही पाणी वरी इन औरत खे उन जे मशकनि में लाहे ॾियो। पाणी वरी लाथो वियो, मशकनि जे मुंहनि खे बंदि कयो वियो। फरमायूं उन औरत खे पाण फरमायूं त असां तुंहिंजो पाणी हिकिड़ो कतरो बि न खयो आहे,
ही अल्लाह असां सां ख़ासि महिरबानी कई आहे। सहाबनि खे हुकुम फरमायो त तव्हां खां जेतिरो बि थी सघे हिन औरत जी मदद कयो, इन जी ख़िदमत कयो। कपिड़ो विछायो वियो। पोइ जंहिं सहाबी वटि जेका बि शइ हुई, को सतूं खणी आयो, को खारकूं खणी आयो, को किशमिश खणी आयो, को कहिड़ी शइ खाइण जी खणी आयो, हिकिड़ो ढिग ठही वियो। उनखे गंढ खे उनखे कपिड़े खे ॿधऊं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे हुकुम फरमायो, वॾे इज़त ऐं एतिराम सां हिन औरत खे रुख़्सत कयो, उनखे इजाज़त ॾियो, उनखे रवानो कयो। ही बि गंढ उनखे ॾियो, असांजे तरफ़ां हुनजे लाइ हादियो आहे। औरत सभु कुझु ॾिसंदी रही। वई ही पाणी भरण, विच में जो हेॾे आई त उनखे टाइम लॻो, देर थी वई। जॾहिं देर सां घर पहुती, घर वारनि पुछा कई त अम्मा जी तो ॾाढी देर कई आहे, मामूल खां वधीक। ज़ाहिरा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं साहबी सगोरा मुसाफ़िर हा। हू मकामी औरत हुई, वो किथां खूह तां पाणी भरण वई। हमेशा पाणी उतां भरींदी हुई। घर वारनि पुछा कई त तो देर कई आहे अॼु? त चवण लॻी, न पुछो त देर जो सबब छा आहे। अम्मा छा आहे देर जो सबब? चवण लॻी, हिकु अजीब ग़रीब ऐं हैरत अंगेज़ वाक़ियो पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आई हां। अम्मा छा ॾिठो अथई? चवण लॻी त जंहिं शख़्स जे लाइ तव्हांजो ही ख़्याल आहे त नऊज़ु बिल्लाह मिना ओ साबिया, काफ़र चवंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ त अबनि ॾाॾनि जे दीन खां फिरी वियो आहे। छो त हू कुफर में हा, बुत पुरस्तो आहे। त उहे ई चवंदा अबनि ॾाॾनि जे दीन खां फिरी वियो आहे। उहा औरत चवण लॻी, जंहिं शख़्स जे लाइ तव्हांजो ही ख़्याल आहे नऊज़ु बिल्लाह मिना ओ साबिया, अबनि ॾाॾनि जे दीन खां फिरी वियो आहे, पर ॿुधी छॾियो, जेकी कुझु मां अखियुनि सां ॾिसी आई आहियां, मां कसम खणी चवां थी त हू ख़ुदा जो सचो रसूल आहे। सॼो वाक़ियो करे उनखे ॿुधाई। घर वारनि जीअं इहो वाक़ियो ॿुधो, हज़रत इमरान बिन हुसैन फरमाए थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा उते हुया, उन मंज़िल तां अञा उथिया कोन हुया। उहा औरत घर वारनि समेत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में आई, ऐं उहा औरत उन जे घर वारा सभु जा सभु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते कलमो पढ़ी सभु जा सभु मुस्लमान। ही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत सां प्यार आहे, सहाबन सां प्यार आहे। हिकिड़े दफ़े हज़रत अबू तलहा अंसारी, हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु जो वालिद, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में हाज़िर थियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो ज़ियारत कई त हुन महसूस कयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु ॾींहंनि खां कुझु कोन वापरायो आहे। न वापराइण जे करे वो कमज़ोरी चेहरे ते ज़ाहिर आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला दुनिया जूं ऐं आख़िरत जे खज़ाननि जूं सभिनी जूं चाबियूं अल्लाह महबूब जे हवाले करे छॾियूं आहिनि। पर इन जे बावजूद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिस्कीनी खे पसंदि फरमायो। ऐं अवां आलिमनि खां ॿुधंदा पिया अचो त महीननि जा महीना गुज़रंदा हा, चुल्ह कान ॿरंदी, मिस्कीनी खे पसंदि फरमायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं आऊं चाहियां त ही जबल सोना बणिजी मूंसां गॾु हलनि, पर न, मूं मिस्कीनी खे पसंदि। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिस्कीननि सां प्यार फरमायो।
हज़रत अबू तलहा अंसारी रज़ियल्लाहु अन्हु इहो ॾिसी वापसि घर आयो। घरवारी खे चई त घर में कुझु आहे? घरवारी चयो त हाओ 2 मानियुनि जेतिरो अटो जवन जो पियो आहे, वारो कर, जल्दी कर, गो मानी पचा। मूं महसूस कयो आहे त अल्लाह जे महबूब खे, अल्लाह जे हबीब खे ज़रूरत आहे ऐं बुख जी तकलीफ़ आहे, जल्दी कर। मानी पची वई, कपिड़े में मानी वेढ़े हज़रत अनस जे हवाले कयूं त वञ महबूब जे ख़िदमत में पेश करे आ। हज़रत अनस आयो। उन वक़्तु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी में वेठा, सहाबा महबूब जे महफ़िल में हा। जी हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु महबूब जे ख़िदमत में आयो, सलाम अर्ज़ कई, पाण सलाम जो जवाब ॾेई ॾिसी फरमायूं त अनस तोखे अबू तलहा मोकिलियो आहे? हाओ या रसूल अल्लाह, उन मोकिलियो आहे। उन असां ॾे मानियूं ॾेई तोखे असां ॾे रवानो कयो आहे? हाओ या रसूल अल्लाह। पाण फरमायूं मानियूं वापसि खणी वञ, मानियूं वापसि खणी वञ, असां अबू तलहा जी दावत उन जे घर खाईंदासीं। साहबन खे फरमायूं त अॼु तव्हांजे भाउ अबू तलहा तव्हांजी दावत कई आहे, हलो त सभु अबू तलहा जी दावत था खाऊं। हज़रत अनस इहो ॿुधो डुकंदो आयो घर। चई त ही सॼो अहवाल अर्ज़ कई ऐं ही बि चई त अल्लाह जो हबीब सभिनी सहाबन समेत तव्हां वटि दावत ते अचे थो। वक्ती तौर ज़ाहिरा माण्हू परेशान थींदो आहे त असां वटि त एतिरो जेकी कुझु हुयो त असां उहो रवानो कयो। हाणे महबूब वरी सभिनी सहाबन खे वठियो थो अचे, ज़रूर झटको लॻो। पर पोइ सहाबा हज़रत अबू तलहा उनजी घरवारी पाण में जॾहिं मशवरो कयो त चवण लॻा त असांखे असांजे हाल जी महबूबन खे सभु ख़बर आहे, महबूब जो सभु वठियो था अचनि, पाणी इंतज़ाम कंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थिया। फरमायो मानियूं किथे आहिनि? उहे मानियूं हाज़िर कयूं हुयूं। पाण फरमायो इन जी कुटी ठाहियो, भोर ठाहियो, इनखे टुकड़ा टुकड़ा कयो। फरमायो अबू तलहा खे का गिह जी ज़रूरत अथई घर में? हाओ या रसूल अल्लाह, तमाम थोरो गिह, मामूली गिह पियल आहे। फरमायो खण। गिह एतिरो जो मस उन सां हिकिड़ी मानी मखी सघिजे। पाण उहो जेको भोर ठाराए, उहा गिह जी ज़री जेका बि हुई उन में उनजो उहो यानी कतरा किरायूं। फरमायो हाणे इनखे मिलायो। जॾहिं उनखे मिलायो वियो त महसूस ईअं थियो त ॼण त इन में तमामु घणो गिह पियल आहे। फरमायो सहाबन खे हाणे ईंदा वञो, 10 ॼणा बिस्मिल्लाह पढ़ी खाईंदा वञो। हज़रत अबू तलहा अंसारी सभु कुझु ॾिसे पियो। 10 ॼणा आया, बिस्मिल्लाह करे खाई, उन्हनि ठहो कयो, वापसि विया। ॿिया 10 ॼणा आया, तव्हांजो सभिनी सहाबन खाई ड्रॉ कयो। उहा जेका कुटी जेतिरी हुई ओतिरी हुई। आख़िर में पाण अबू तलहा जे घर वारनि सां, घर भातियुनि सां गॾिजी वेही वापरायूं ऐं पोइ फरमायूं हाणे ही पाड़े वारनि में विरहायो, तक़सीम कयो। हे अल्लाह जे महबूब जी उम्मत सां महिरबान, हू महिरबान आहे। जेकॾहिं का कमी कोताही आहे त असां में आहे। हू महिरबान आहिनि, उम्मत जे मथां शफ़ीक़ आहिनि, बिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम। असां हमेशह मीलाद कंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह, सुठो अमल आहे, भलो अमल आहे, अल्लाह वारनि जो तरीक़ो आहे, औलिया अल्लाह जो तरीक़ो आहे। पर असांखे मीलाद जे मक़सद खे बि सम्झणु घुर्जे त मीलाद जो मक़सद छा आहे? मीलाद जो मक़सद छा आहे? मीलाद त कयूं था, पर मीलाद जे मक़सद खे बि सम्झूं त मीलाद जो मक़सद छा आहे? मीलाद जो मक़सद छा आहे?
मीलाद खां अॻु में छा हुयो, मीलाद सां छा थियो? मीलाद खां अॻु में गुमराही हुई, कुफुर हुयो, ज़ुल्म हुयो, बेहयाई हुई, बुरायूं हुयूं, ऐं ख़ुदा जा बाना हक़ीक़ी ख़ुदा खे, हक़ीक़ी रब खे विसारे हथ जे ठाहियल बुतनि खे रब ॼाणे उन्हनि खे सजदो कंदा हुआ, उन्हनि खे ख़ुदा समझी, रब समझी सजदो कंदा हुआ। एतिरो ख़ुदा खां परे थी विया, हक़ीक़ी ख़ुदा उन्हनि खां विसरी वियो। पोइ महबूब जे मीलाद सां छा थियो? महबूब जे मीलाद सां कुफुर ख़त्म थी, महबूब जे मीलाद सां गुमराही ख़त्म थी, महबूब जे मीलाद सां ज़ुल्म ख़त्म थी वियो, बेहयाई ख़त्म थी वई। महबूब जे मीलाद सां इंसाफ जो दौर आयो, ऐं जेके ख़ुदा जा बाना ख़ुदा खां परे थी विया हुआ, उहे हथनि सां जेके ठाहियल बुत हुआ, उन्हनि बुतनि खे भञी भोरा करे ऐं पंहिंजे रब खे, हक़ीक़ी रब खे सजदो करण। इहो आहे महबूब जे मीलाद जो मक़सद, त ख़ुदा जा बाना जेके ख़ुदा खां परे, उहे ख़ुदा जे वेझो अचनि, उहे ख़ुदा जे वेझो अचनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बानो ख़ुदा खे वेझो कॾहिं हूंदो आहे? हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, फरमाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बानो उन वक़्तु पंहिंजे रब खे वध में वधि वेझो हूंदो आहे जॾहिं बानो पेशानी ज़मीन ते रखी चवंदो आहे, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला। फरमायो उन वक़्तु रब खे वध में वधि वेझो हूंदो आहे। पोइ हाणे पाण पंहिंजे रब खे केतिरो वेझो आहियूं, इहो फ़ैसिलो तव्हां मां, असां मां हर खे पाण खे करणो पवंदो। पंहिंजे अंदरि झाती पाए ॾिसूं त 5 वक़्त रब जो सॾु थिए थो, 5 भेरा ॾींहं में, असां उन ख़ुदा जे सॾु खे केतिरो लबैक चऊं था, ऐं केतिरो असीं रब खे वेझा थियूं था, उहो फ़ैसिलो हर हिक खे करणो आहे। जेकॾहिं तूं पंहिंजे रब खे वेझो आहीं, 5 वक़्त रब जे सॾ ते लबैक चवीं थो, तोखे मुबारक हुजे। पर जेकॾहिं न, त पोइ तो मीलाद जे मक़सद खे सम्झो ई न आहे। पोइ मीलाद जो मक़सद तो सम्झो ई न आहे। मुस्लमान भाउ, मीलाद जे मक़सद खे सम्झणो पवंदो, रब जे हुज़ूर सजदो करणो पवंदो, तॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जूं बरकतूं हासिल थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको क़ुरान खणी आया, उन क़ुरान सां प्यार करणो पवंदो। जेको दीन खणी आया, उन दीन सां प्यार करणो पवंदो। महबूब जे निमाज़ सां प्यार हूंदो, तॾहिं असीं सच्चा मुस्लमान, सही मुस्लमान थींदासीं। ऐं जेकॾहिं महबूब जे सुन्नत खां परे, दीन खां परे, क़ुरान खां परे, निमाज़ खां परे, त पोइ चइबो असीं मीलाद जे मक़सद खे सम्झियो न आहे। तॾहिं त अल्लाह वारनि ज़ोर ॾिनो आहे। पीसे रोज़े वारनि फरमायो, मुंहिंजा फ़क़ीरो निमाज़ क़ाइमु कयो, निमाज़ क़ाइमु कयो, ज़िक्र क़ाइमु कयो। फरमायाऊं, जेको मुंहिंजो मुरीद निमाज़ क़ाइमु कंदो, 2 वक़्त ज़िक्र कंदो, 5 वक़्त निमाज़, 2 वक़्त ज़िक्र, हराम खां पाण खे बचाईंदो, मां रोज़ी धणी क़बर तोड़े क़यामत में उनजे ईमान ऐं बख़्शिश जो ज़ामिन आहियां। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला पाबंदीअ सां निमाज़ पढ़ण जी ऐं ज़िक्र पाबंदी सां जेको तरीक़े जो ज़िक्र आहे, हज़रत रोज़े वारनि जे तरफ़ां जेको अता कयल आहे, उन ज़िक्र जी पाबंदी अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह मां सभिनी खे सलामत रखे, शाद आबाद रखे। अस्सलामु अलैकुम।